सतनाम साखी। जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। अॼु तव्हांखे ॿुधाई बि सतगुरु स्वामी टेऊंराम महाराज जी अद्भुत लीला के बारे में। ये ॻाल्हि आहे टंडे आदम जी, जिते सतगुरु स्वामी महाराज पंहिंजो डेरो जमायो, जिते तमामु वधीक जंग हो, रेतीला टीला हुआ, जंगली वण हुआ ऐं जंगली जानवर हुआ। साईं जिन उते पंहिंजो छोटो मोटो झोंपड़ियूं ऐं छोटो मोटो आश्रम भी ठाहियो हुन। तंहिंखां पोइ उते उन्हनि जी सत्संग जी क्रिया ऐं सुमिरन भजन ध्यान निरंतर हलंदो रहियो, जेके ॿुधण लाइ करे परियां परियां खां निरंतर माण्हू ईंदा हुआ। सुबुह शाम सत्संग ॿुधंदा हुआ। सुबुह शाम माण्हू साईं जिन जो सत्संग ॿुधंदा हुआ। धीरे धीरे साईं जिन जी प्रसिद्धि वधजण लॻी। आसे पासे जे तमामु गांव वारनि खे पतो लॻो कि हिते को सिद्ध पुरुष सुबुह शाम सत्संग कंदा आहिनि, हरि नाम जो सुमिरन कंदा आहिनि ऐं कराईंदा आहिनि। जंहिंसां के आसे पासे जा जेका मठ हलाईंदा आहिनि, छोटा मोटा आश्रम हलाईंदा हुआ, ॿिया अनेको संत, उन्हनि खे दिक़त थियण लॻी हुई। उन्हनि खे हिकु प्रकार जी परेशानी थियण लॻी हुई कि अगरि सतगुरु स्वामी महाराज वटि सॼा माण्हू वञण लॻी विया त असांजो छा थींदो। त उन्हनि अनेको बार सतगुरु स्वामी महाराज के परेशान करण जी कोशिश कयनि ऐं हर बार जी तरह सतगुरु स्वामी महाराज मुस्कुराए करे यही चवंदा हुआ कि तव्हां जॾहिं चाहियो तॾहिं तव्हां मूंखां शास्त्रार्थ करे था सघो, मां तयारु आहियां। छोकी सतगुरु स्वामी महाराज त पूर्ण संत हुआ, संपूर्ण संत हुआ, पर केर बि इन्हनि खां शास्त्रार्थ करण में निपुण कान हो, त उहो हिननि जे समक्ष ईंदा कान हुआ। अंततः उन्हनि ये विचार कयो, छो न इन्हनि जे आश्रम में ऐं इन्हनि जी झोंपड़ियुनि में बाहि लॻाइजे। त पंहिंजे अनुयायियुनि खे चई करे उन्हनि ॿियनि मठनि वारनि ऐं उते जी जेके अंग्रेज़नि जी सरकार हुई, उते अधिकारियुनि खे पंहिंजे वस में खणी करे, पंहिंजे लच्छेदार ॻाल्हियुनि में खणी करे सतगुरु स्वामी टेऊंराम महाराज जी झोंपड़ी अंदर ऐं आश्रम में आधी रात जे टाइम बाहि लॻाराए छॾियनि। बाहि एतिरी विकराल ॿुधाइनि था हुई, एतिरी विकराल बाहि हुई कि निरंतर उहा 3 ॾींहं ॿरंदी रही। जी हा, 3 ॾींहं उहा निरंतर बाहि ॿरंदी रही, जेकी दूर दूर गांव ताणी नज़र ईंदी हुई माण्हुनि खे कि किथे ई ॿरे बाहि, छाजी बाहि आहे जंगल में। त माण्हुनि खे पतो लॻो कि सतगुरु स्वामी महाराज जे आश्रम ऐं झोंपड़ी के कुझु माण्हुनि बाहि लॻाए लाथी आहे। पर इन ॻाल्हि सां बि असांजा सतगुरु स्वामी टेऊंराम जी महाराज नाराज़ न थिया। पंहिंजे शिष्यनि खे सम्झाइनि कि न, तव्हां सभई शांति रहो ऐं इन रेतीले टीले ते रही करे पाण पंहिंजो सुमिरन भजन ध्यान निरंतर कंदा रहंदासीं। 1 ॾींहुं निबिरियो, 2 ॾींहं निबिरिया, 3 ॾींहं, 7 ॾींहं उते यूरोपियन जोड़ो अर्थात अंग्रेजी जोड़ो, ज़ाल ऐं मुड़ुस अंग्रेज पहुता साईं जी नट ऐं साईं जिन का पूछन कि आपकी आश्रम में आग किसने लगाई। तो साईं जिन मुस्कुराए करे जवाब दिनों कि आप ही ने तो लगाई है। वरी उन्होंने बेर पूछो कि आप बताइए ना, आपकी इस आश्रम में झोपड़ियों में आग किसने लगाई। तो साईं जिन वरी मुस्कुराए ही जवाब दिनों कि आप ही ने तो लगाई है। तो उन्होंने निरंतर 3-4 दफ़ा पूछन कि स्वामी जी, आपके आश्रम में, आपकी झोंपड़ियों में आग किसने लगाई। तो साईं जिन हर बार जी तरफ़ा हिकिड़ो जवाब दिनों कि आप ही ने तो लगाई है। तो वो ज़ाल मुड़ुस खिलण लगा। तो उन यूरोपियन जोड़े खिली करे साईं जिन के चयो कि तव्हां हिकिड़ो लेटर लिखी ॾियो हिते कमिश्नर जे नाले, त अॻियां जी प्रक्रिया असां पाणे संभाले वठंदासीं। त साईं जिन वरी मुस्कुराए करे यही जवाब ॾिनो कि मां कुझु कान कंदसि, जेको करिणो अथव उहो सभु हाणे तव्हां कंदा। त उन्हनि चयो, साईं तव्हां हिकिड़ो पत्र त चई न, जेको करिणो अथव हाणे तव्हां ई कंदा, मां कुझु न, तव्हांखे करिणो अथव सभु कुझु। त वरी उहे जेका अंग्रेजी जोड़ो आयल हो यूरोपियन, उहो मुस्कुराए करे निकिरी वियो त आश्रम मां। थोरो अॻियां वियो, अॻियां वञंदी उहो अदृश्य थी वियो। त उन्हनि जे शिष्यनि ऐं कुझु उते संत वेठा, उन्हनि ॾिठो पिए, सभु हैरान थी विया कि आख़िर केरु हुआ ऐं अॻियां वञी करे अदृश्य कीअं थी विया।
त अची करे साईं जिन जे पेरनि ते किरिया कि साईं हीअ आख़िर केरु हुआ, किथां आया ऐं किथे ई अदृश्य थी विया। त सतगुरु स्वामी टेऊंराम जी महाराज मुस्कुराए करे हीअ ॿुधाई कि इहे ज़ाल मुड़ुस भॻवान श्री लक्ष्मी नारायण जी हुआ। लक्ष्मी नारायण भॻवान हुआ जेका हिते आया हुआ। हलो साईं, कुझु ॾींहं निबिरिया। कुझु ॾींहंनि खां पोइ पंहिंजे पाणे उते ई सरकार हिकिड़ो पत्र थी उमाणे साईं जिन खे। उन पत्र में उते जी सॼी ज़मीन, उते ई जेकी गवर्नमेंट हुई अंग्रेजनि जी या उते जेका अधिकारी हुआ, उहा सॼी ज़मीन साईं जिन जे नाले अर्पण कयनि। बिल्कुलु सच ॻाल्हि आई आहे कि सभु साईं जिन जी लीलाऊं हुयूं, साईं जिन जा चमत्कार हुआ। इन ई प्रकार सां सभिनी संतनि जे बारे में, सभिनी जी महिमा जे बारे में निरंतर असांजे चैनल जे माध्यम सां तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। सतनाम साखी। जय